नज़रीन अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं। रिपोर्ट कर रहियो आहे गडाब टाउन मां मोहम्मद बशीर। एक हफ़्तो अॻु फ़कीरा ॻोठ में फायरिंग के नतीजे में क़तल थियल 3 ॼणनि जी क़तल इंक्वायरी में साइट सुपर हाईवे पुलिस हथां गिरफ़्तार थियल MQM पाकिस्तान जो कारकुन शेर मोहम्मद उर्फ़ शेरो छुट्टो पुलिस इंक्वायरी में बेडोही थी 6 ॾींहंनि खां पोइ आज़ाद थी वियो, जंहिंखे पार्टी अॻवाननि जुलूस जी शक्ल में घर पहुचायो। उन मौक़े ते पार्टी अॻवाननि पांदी खान बुगटी, बशीर अहमद रिंद ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त पहिरीं ॾींहं खां असां MNA इक़बाल अहमद मसूद खे पंहिंजे कारकुन जी गिरफ़्तारी बाबति इतला कयो, जंहिं पंहिंजे कारकुन जी मालिकी कंदे हद जे SSP ऐं SHO सां राब्ते में रहियो ऐं इन्हनि चयो त असां पुलिस जी इंक्वायरी में बिल्कुलु मुदाख़लत न कंदे पुलिस खे इहो चयो त इंक्वायरी ईमानदारी सां कई वञे। जेकॾहिं केर बि मुलविस आहे असां हुनजो सपोर्ट न कंदासीं, लेकिन पंहिंजे कारकुननि सां नाइंसाफ़ी बि बर्दाश्त न कंदासीं। इन्हनि चयो त ऑफिसरनि जे इंसाफ़ ते ॿधल बहितरीन इंक्वायरी में असांजो कारकुन बेडोही साबित थियो। अॻवाननि चयो त कारकुन जी बेडोही थियण करे अॻवाननि समेत इलाइक़े जा तमामु कारकुन ख़ुशीअ जो इज़हार कनि था। उन मौक़े ते MQM कारकुननि ऐं शेरू छुट्टो जे माइटनि अॻवाननि खे गुलनि जा हार पाराए संदनि थोरा मञा।